ॾिसी रहिया आहियो सिंध ग्रीन न्यूज़। मां आहियां गुलज़ार मंचालियो। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे ख़बरूं शामिल कंदासीं। कंदाकोट खां रिपोर्ट कर रहा है अब्दुल खालिक चाचड़। धरती धणी तहरीक पारां ज़िले अंदरि वधंदड़ बदअमनी, अगवा, फुरू ऐं कराची में पठण नथा सिंधी नौजवान ज़ाहिद हुसैन मीराणी जे क़त्ल ख़िलाफ़ घंटाघर चौक खां प्रेस क्लब कंदाकोट ताईं एहतजाजी रैली कढी सिंध हुकूमत ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। उन सिलसिले में अॻवाननि ज़िले सदर हबीबुल्लाह सिंधी, मोहम्मद अली चाचड़, आसिफ अली महमदानी, नादर मीराणी, असलम सब्ज़ोई, कायमदीन सब्ज़ोई ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त पुलिस जी नाहे ॾेई करे पूरो ज़िलो बदअमनी जे लपेट में आहे। कारोबार बंदि थी चुको आहे। माण्हू ख़ौफ़ खां लॾ पलाण करे रहिया आहिनि। केर बि हिते महफ़ूज़ न आहे। गुज़िरियल ॾींहुं धाड़ेलर ॿिनि पोरियतनि मुर्तज़ा खोसो ऐं बदर गंजो खे अगवा करे विया आहिनि, पर हितां जा चूंडियल नुमाइंदा ख़ामोश आहिनि। हुननि चयो त सिंध हुकूमत जे नाहे जे करे हाणे असांजा सिंधी कूदर कराचीअ में बि महफ़ूज़ न आहिनि। कुझु ॾींहं अॻु ज़ाहिद हुसैन मीराणी खे बिना कंहिं ॾोह जे सिंध दुश्मन पठाणनि उन खे शहीद करे छॾियो आहे ऐं असां आला अदलिया खे अपील कयूं था त हू पाण मुरादो नोटिस वठनि, इंसाफ़ कयो वञे।